अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम खेती सिरसेती सां मेज़बान कमाल लाशारी हाज़िर आहे। नाज़रीन, गुज़िरियल ॾींहं खां वठी काटन जे हवाले सां फुटी जे फसल जे हवाले सां जेको हिन वक़्तु मेजर क्रॉप ऐं कैश क्रॉप आहे मुल्क जो ऐं सिंध सूबे जो, जंहिंजी पोखी जेका आहे उहा लाड़ खां शुरू थी चुकी आहे, जॾहिं त उनजी पोखी जी जेका सीज़न आहे उहा हली रही आहे ऐं उत्तर तरफ़ जेका आहे सा उहा उनजी पोखी हिन वक़्तु जारी आहे। ईंदड़ ॾींहुं मौसम जे हवाले सां पिणु जेका आहे बरसातुनि जी अॻकथी कई पई वञे ऐं फुटी जे हवाले सां गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी हिन वक़्तु पाकिस्तान जेको आहे उहो फुटी जी प्रोडक्शन में ॾींहों ॾींहुं जेको आहे उहो टारगेट हासिलु न पियो करे ऐं पुठिते थींदो पियो वञे। उन हवाले सां सिंध हुकूमत पारां ऐं सिंध जे सूबाई वज़ीर पारां जेको आहे सो उन हवाले सां गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ो बयानु साम्हूं आयो हो, जंहिंमें मुल्क में कपह जी पैदावार में घटिताई जेका आहे उन ते अफ़सोस जो इज़हार कयो ऐं 60% फैक्ट्रियूं बंदि थियण ते पिणु जेका आहे सा ॻणती ज़ाहिर कई, जंहिंमें सूबाई वज़ीर चवणो अथई सॼी पॉलिसी जेका आहे उहा वफ़ाक़ जी नाअहली ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली जे करे फुटी जो फ़सुलु जेको आहे उनजी पोखी जेका आहे उहा ॾींहों ॾींहुं घटि थींदी पई वञे। उन हवाले सां अॼु पिणु सिंध काबीना जो इजलास थियो आहे ऐं सिंध काबीना जे इजलास में सब्सिडी जे हवाले सां वफ़ाक़ पारां सब्सिडी जेका आहे उन जे हवाले सां जेका आहे आगाही ॾिनी वई आहे, जंहिंमें भाण ऐं अछी मख जे ख़ात्मे समेत मुख़्तलिफ़ ॿियनि शयुनि जे लाइ जेका आहे सा आगाही ॾिनी वई आहे। वफ़ाक़ी काबीना पारां वफ़ाक़ी काबीना जे हवाले सां वफ़ाक़ पारां जेको आहे ऐलान कयो आहे ऐं सिंध काबीना में उहा ॼाण ॾिनी वई आहे। फुटी जो फ़सुलु ॾींहों ॾींहुं छो घटिबो पियो वञे, कहिड़ा सबब आहिनि, उन जो मुतबादिल जेको आहे उहो कहिड़ो आहे, हुकूमत जेका आहे सा उन जो केतिरो किरदारु आहे ऐं सिंध जो ज़मींदार तोड़े मुल्क जो जेको आबादगार आहे फुटी जे फ़सुल खां आख़िर छो की ॿाहिरि रहियो आहे, पोइ ते छो पियो वञे, कहिड़ा सबब आहिनि, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां प्रोग्रेसिव ज़मींदार सिंध आबादगार बोर्ड जा अॻवान सैयद महमूद नवाज़ शाह टेलीफोन लाइन ते आहिनि। शाह साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। शाह साहब, गुज़िरियल ॾींहुं पंहिंजो सूबाई वज़ीर ज़राअत सिंध पारां काटन जे हवाले सां हिकु बयानु साम्हूं आयो ऐं जंहिंमें चयो वियो त 60% जिनिंग फैक्ट्रीज़ जेके आहिनि काटन जूं उहे बंदि थियूं आहिनि ऐं ॾींहों ॾींहुं जेको टारगेट आहे उहो पुठिते पियो वञे। कंहिं ज़माने में एक्सपोर्ट थींदड़ जेका काटन आहे हिन वक़्तु असां इम्पोर्ट्स जेके उहा करे रहिया आहियूं, बेल्स इम्पोर्ट करे रहिया आहियूं, धाॻो जेको आहे असां इम्पोर्ट करे रहिया आहियूं, टेक्सटाइल में वॾे जजे तइदाद में जेका आहे असांखे इम्पोर्ट करणी थो पए। ज़रई मुल्क आहे असांजो ऐं असांजा इहे मेजर क्रॉप जेके आहिनि से उहे माज़ी में रहंदो आयो आहे काटन। कहिड़ो सबबु आहे, कहिड़ियूं पॉलिसीज़ आहिनि जंहिंजे करे सिंध जो ज़मींदार तोड़े मुल्क जो ज़मींदार जेको आहे उहो काटन खां हटी करे ॿिए पासे वञे पियो, कहिड़ा सबबु सम्झो था तव्हां शाह साहब? हाँ साईं, तव्हांजी महिरबानी। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त फुटीअ सां जेको मसइलो थियो आहे सो वज़ीर साहब जिन हिन साल इहा ॻाल्हि कई आहे, पर इहो मसइलो हिन साल जो कोन्हे, इहो मसइलो पोयनि 5-7 सालनि जो आहे। ऐं तव्हां जे फैक्ट्स ऐं फिगर्स ॾिसंदव त इहा जेका प्रोडक्शन में घटिताई आहे फुटियुनि जी सा मुतवातिर हरे हरे थींदी पई अचे। पाकिस्तान 14.8 मिलियन बेल्स मां तक़रीबन 15 मिलियन बेल्स प्रोड्यूस कयूं हुयूं 7-8 साल पहिरीं, ऐं पोइ उन खां पोइ मुतवातिर जेका प्रोडक्शन आहे सा रिड्यूस थींदी पई वञे। उनजे रिड्यूस थियण जा जेके वजह आहे उहा असां बार बार पोयनि 5-6 सालनि खां ई कंदा पिया अचूं त जे इन्हनि ते नज़रसानी न कई वई त फुटीअ जो पैदावार पाकिस्तान में करणु ॾींहुं ब ॾींहुं दुश्वार ऐं मुश्किल थींदी वेंदी। उन में ॿ टे वजहूं आहे। पहिरीं वजह जेका सभिनी खां वधीक अहम वजह उहा आहे प्रोडक्शन जी, ऐं प्रोडक्शन जी वजह इहा आहे त यील्ड जेका आहे सा माण्हुनि जी तमामु घटि लहणु शुरू थी, ऐं उन यील्ड घटि लहण जा सबब इहे आहिनि। सभिनी खां पहिरीं आहे ॿिज, जेको ॿिज 2007 ऐं 8 में बि ज़मींदार खणी आया हुआ बुलगार्ड 1 ऐं बुलगार्ड 2 ऑस्ट्रेलिया मां। उन खां पोइ जेका प्रोडक्शन मूं तव्हांखे ॿुधाई वधी, ऐं पोइ सिंध में ऐं पूरे पाकिस्तान में कंहिं बि क़िस्म जो कंहिं नओं ॿिज जेको आहे सो न आयो, बल्कि जेको ॿिज हुतां आयो उन खे ख़राबु कयो वियो। जॾहिं उहो ॿिज पोइ हिते पइजी वियो त जेके पिंक बोलवर्म ऐं जेके हिननि जा अटैक जेके आहिनि से तमामु घणा वधी विया हलिया, जंहिंजे करे प्रोडक्शन असांजी घटिजी वई। उन ॿिज में जेका विगर हुई, उहा ताक़त हुई, उहा ख़तमु थी वई हली, मिलावट थी वई, नवां ॿिज न आया, त हिकिड़ो त मसइलो थियो इहो। ॿिए नंबर ते फुटी बज़ाते ख़ुदि हिकिड़ो थोरो नाज़ुक फ़सुलु आहे कंपेयर टू अदर क्रॉप्स जेके ख़रीफ़ में पाण वटि जीअं कमंद ऐं साड़ी आहे। ऐं छो त अगरि मींहुं पए थो त पोयनि सालनि में ईअं थियो आहे त सेप्टेंबर जे महीने में माण्हुनि जो तयारु फ़सुलु जेको आहे फुटियुनि जो उहो बिल्कुलु ख़तमु थी, तबाह उहे बर्बादु
थी वियो हलियो। फुटियुनि जो तव्हांखे यादि हूंदो त मीरपुर ख़ासि में तमामु वॾी तबाही, मीरपुर ख़ासि ऐं ॿिया जेके 7 ज़िला हुआ, पर उन जे अलावा उत्तर में बेरावणा जिते फुटी पोखियल हुई, मींहंनि जे करे तमामु घणो हुन ते असरु पियो ऐं जेको फ़सुलु हो उहो घणो तमामु घणो तबाह थियो। 3 नंबर ते ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको पेस्ट कंट्रोल आहे उन ते बि कंहिं क़िस्म जी रिसर्च कान्हे, का एक्सटेंशन जी डिपार्टमेंट जी मदद कान्हे का। ॿिजनि ऐं भाण वारे कंपनियुनि जी 18th अमेंडमेंट खां पोइ डिवॉल्व त थी वियो हलियो, पर उन ते को कंट्रोल कोन्हे, उहे मिलावट वारियूं शयूं आहिनि जंहिंजे करे प्रॉपर कंट्रोल बि पेस्ट जो नथो थिए, छो त फुटियुनि जे मथां पेस्ट अटैक तमामु घणो थिए थो कंपेयर टू अदर क्रॉप्स। पोयनि 5-6 सालनि तक़रीबन 3.5-4 हज़ार रुपए जे विच में फुटी रही आहे। वेरस तव्हां भाणनि जा अघु ॾिसो, दवाउनि जा अघु ॾिठो, छा 6 साल पहिरीं अॼु में ज़मीन आसमान जो जेको आहे सो फ़र्क़ु थी वियो आहे। सो इहे वजहूं आहिनि जेके फुटीअ खे पोयां जेके आहिनि से धिकींदियूं पियूं वञनि। सही। अच्छा शाह साहब, इहो ॿुधाइजो त सिंध हुकूमत जेकॾहिं जेको इल्ज़ाम लॻाए पई, सिंध हुकूमत जो सूबाई वज़ीर जेको चवे पियो वफ़ाक़ जे हवाले सां, सिंध हुकूमत पाण कहिड़ा क़दम खयां आहिनि सिंध हुकूमत इन जी बहितरी जे हवाले सां? जीअं त तव्हां ज़िक्र कयो त अरिड़हीं तरमीम खां पोइ चलो हिकिड़ो मामिलो जेको ॿिजनि जो आहे उन ते प्रॉपर जेको कंट्रोल आहे या उनजी जेका, उन खां अलावा सिंध हुकूमत कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि, कहिड़ी अॻुभराई कई आहे जो वफ़ाक़ खे चवे पई त वफ़ाक़ जी नाअहली सबबु इहो सभु कुझु थियो आहे? आउं तव्हांखे थोरी गुज़ारिश करियां, अगरि केर बि ईअं चवे पियो त मामिलो वफ़ाक़ी आहे त वफ़ाक़ी त कानून हो 18th अमेंडमेंट खां पहिरीं वफ़ाक़ जो हो, पर 18th अमेंडमेंट खां पोइ जॾहिं ज़राअत सॼी अची वई हली प्रोविंस में, त मुंहिंजो सुवालु इहो आहे, को कानूनी एक्सपर्ट त न आहियां, पर सुवालु इहो आहे त ॿिज जो तालुक़ु ज़राअत सां आहे या कंहिं ॿी शइ सां आहे जो इहो वफ़ाक़ सां रहंदो। इन करे वफ़ाक़ में भले कंट्रोल हुजे, पर असांजे नज़रियो इहो आहे त इहे सभु शयूं जेकी प्रोडक्शन चेन आहे ज़राअत जी, उहा 101% हिन वक़्तु कानूनी तौर ते पार्कड आहे सूबे वटि, ऐं उनजी ज़िमेदारी जेका आहे सा डायरेक्ट आहे सा सूबे जी पंहिंजी आहे। इन जो इहो मक़सदु हरगिज़ न आहे त वफ़ाक़ जेको आहे सो इन में बिल्कुलु अलॻि थलॻि आहे, छो त फूड सिक्योरिटी त कान थी अचे फुटियुनि में, पर प्रोडक्शन जी सिक्योरिटी खणी ॾिसूं पाण जे हिसाब किताब सां त उहा जेका आहे सा वफ़ाक़ सां बिल्कुलु रिलेटेड आहे। इम्पोर्ट एक्सपोर्ट वफ़ाक़ सां रिलेटेड आहे। अगरि ॿिज खे ॿाहिरां अचिणो आहे, अॼु बि रिसर्च स्टेशन्स काफ़ी आहिनि जेके वफ़ाक़ जूं आहिनि, त मक़सदु इहो आहे त इहो ॾोह हिक ॿिए ते हणण खां बहितर इहो आहे त इहा कोशिशि कई वञे अॼु खां पोइ त फुटीअ जे फ़सुल खे असीं कीअं रिवाइव करे सघूं था। पाकिस्तान हिन साल अगरि 3 मिलियन बेल्स सिर्फ़ु अगरि इम्पोर्ट कंदो त उनजो ख़र्चु $3 अरब यानी 450 अरब रुपया फॉरेन एक्सचेंज में हुकूमत पाकिस्तान उहे ख़र्च कंदी। उन जा जे अधु बि ख़र्च कंदा पंहिंजे मुल्क में ख़र्च कंदा त उहा प्रोडक्शन जेका आहे सा पाण वटि पंहिंजे मुल्क में जेका आहे त उहा थिए हा, ऐं फुटी जेका आहे सा फ़सुल असां वटि बची वञे हलियो आहे। सही। अच्छा शाह साहब, इहा हिकिड़ी हैरत जी ॻाल्हि कान्हे? नथा सम्झो त गुज़िरियल ॾींहंनि में जेका सीड सर्टिफिकेशन पारां को कंपनी 400 खनि कंपनियुनि जा जेके ॿिज आहिनि उन्हनि जा लाइसेंस जेके आहिनि उहे रद्द कया आहिनि, त उहे जेके आहिनि घुर्बल मयार ते जेके आहिनि न पिया अचनि, ऐं उन हवाले सां असांखे सिंध हुकूमत पारां या सिंध हुकूमत जे उन खाते पारां या मुख़्तलिफ़ उहे एजेंसियूं जेके आहिनि चेक बैलेंस रखनि थियूं, उन पारां को मुतहरिक शइ असांखे नज़र कान आई आहे। सम्झो था त इहे जेके जन ते बंदिश पई आहे 400 खां वधीक, इहे हिन भेरे छा मार्केट में उहे कंपनियूं जेके आहिनि से उहे ॿिज फराहम न कंदियूं या उनजी चेक बैलेंस को हूंदो बि सही? साईं ॾिसो, दुनिया में मूंखे को हिकिड़ो मुल्क ॿुधाए छॾियो जिते 50% जर्मिनेशन सां ॿिज खे कानूनी तौर तां इजाज़त मिली वञे त उहो विकिरो कयो वञे। 2020 ऐं 2 खां वठी इहा नई हिकिड़ी शइ अची वई आहे जो फुटीअ जो ॿिज 50% जर्मिनेशन ते मार्केट करणु अलाउ कयो वियो आहे। सो हीअ जेका तव्हां ॻाल्हि था करियो, इन जो हल ॾिसो न, हिकिड़ो रेगुलेट करणु सरकार जो कमु आहे। असां इहो नथा चई सघूं त हिनखे बंदि सही कयो या बंदि ग़लति कयो, उहा असांखे सही इल्मु न आहे। असांजो चवण जो मक़सदु इहो आहे त ज़राअत में जेको रेगुलेटरी रजीम आहे तो तमामु कमज़ोर आहे, जंहिंजे करे ॿिज बि नकली, नाक़िस, महांगा विकामजनि पिया,
साॻी तव्हां हालत ॾिसंदव त ज़रई जेके दवाऊं आहिनि उन्हनि जो हाल उन खां वधीक बुरो आहे ऐं भाण जो कुझु बहितर सूरत हाल इन करे आहे छो त कुझु वॾियूं कंपनियूं आहिनि पर उन्हनि वॾियुनि कंपनियुनि जे डीलरशिप जे थ्रू जेका शइ अचे पई उते तमामु घणी मेजर कंप्लेंट्स जेके आहिनि से अचनि पियूं। मुंहिंजो सुवाल इहो आहे त पोयनि 6 महीननि में घणा सैंपल्स जेके आहिनि से कंहिं इहो ॿुधायो जेके हर ज़िले में हिन वक़्तु असां वटि आहिनि एग्रीकल्चर डिपार्टमेंट जा दफ़ातर आहिनि उन्हनि फेल कया आहिनि के सैंपल्स पेस्टिसाइड जा सैंपल फेल कया आहिनि के सीड कंपनियूं जेके सर्टिफाइड सीड करियो विकिणनि पियूं उन्हनि जो को फेल कयो हुजे असांखे त को हिकिड़ो मिसाल बि उन जो ॾिसण में नथो अचे बल्कि को प्राइवेट सेक्टर जो को असांजो ग्रोवर मेंबर को खणी वेंदो आहे का शइ टेस्ट कराइण त उहो अहिड़ो तंग थींदो आहे जो ॿीहर उहा शइ करणु पसंदि न कंदो आहे। सही शाह साहब सम्झो था त असां त अञा हिक ॿिए ते इल्ज़ाम ऐं उहे शयूं कयूं पिया बहितरी तरफ़ न सिंध हुकूमत आहे ज़रात खातो न वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे हिकु धक में 400 ॿिज कंपनियुनि जा जेके आहिनि उन्हनि ते बैन कयो वञे थो उन ख़िलाफ़ जेको आहे मज़बूत कार्रवाई इहा थियणु खपे त उन्हनि ते ॾंड हणी उन्हनि खे जेको आहे असां ॾिसंदासीं कुझु टाइम खां पोइ पाण ॾिसंदो त उन्हनि कंपनियुनि जा या त घणो करे साॻियनि ई नालनि सां पर या वरी ॿियनि नालनि सां जेके अञा ताईं माना पास न थियल हूंदियूं रजिस्टर्ड न हूंदियूं उन्हनि जा ॿिज जेके आहिनि उहे मार्केट में ईंदा इन्हनि आसरनि ते इन्हनि ॻाल्हियुनि ते सम्झो था त असां अञा पोइते वेंदासीं ऐं अञा असांजो जेको टारगेट हुयो पोखी जो टारगेट ऐं बेल्स जो टारगेट उहो गुज़िरियल साल खां हिन दफ़े अञा घटि वेंदो अॻे साल उन खां पोइते वेंदो हलियो ऐं मिडिल मैन या मार्केट या वापारी जेको आहे उहो शयूं ॿाहिरियां घुराईंदो पंहिंजो फ़ाइदो कंदो मुल्क ईअं ई जेको आहे सो पंहिंजे एक्सपोर्ट इम्पोर्ट जे हवाले सां ज़रई शयुनि में एतिरो पोइते वेंदो जो ज़ाहिर आहे ॾेवालपणे जो शिकार थींदो। सही हिसाब किताब ऐं रजीम कुझु अहिड़ो ठाहियो वियो आहे त इहो कमु करणु आसान थी वियो हलियो आहे ऐं एक्चुअल एग्रीकल्चर जो कमु करणु जेको आहे सो दुश्वार ऐं ॾुखियो थी वियो हलियो आहे। हिन वक़्तु ज़मींदार हारीअ जे मथां टोटल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त न रुगो हुन वटि पैसा मौजूदु हुजनि एडवांस में त शयूं पंहिंजूं ख़रीद करे पर इहो बि इंश्योर करे त जेका वठे पियो शइ उहा शइ जेका आहे सा जहिड़ी क्लेम कई वई आहे उहा ज़िम्मेदारी बि हिन वक़्तु हारी ज़मींदार जे मथां आहे। को बि रेगुलेटरी रजीम हिन वक़्तु मौजूदु न आहे जेको इंश्योर करे त जंहिंजा ठप्पा जंहिंजा स्टिकर उन्हनि हया आहिनि उन जी केरु ज़िम्मेदारी खणे। ॾिसो सवाल इहो आहे त छा इहे 400 कंपनी जेके बंदि कयूं वयूं आहिनि उन्हनि को कल्ह टियों ॾींहं खां वठी कमु ख़राबु करणु शुरू कयो आहे छा 400 ॾींहं गॾु करे कमु ख़राबु कयो आहे इहो त मुतवातिर हेतिरनि सालनि में उन्हनि जेके इरेगुलरिटीज़ कंदा आया आहिनि ऐं उन्हनि ते जुमिले क़दम खयो वियो आहे पर इन जो ॿियो बुरो असरु छा थींदो त जेको हू 15-20% सही कमु पे कयूं उहे बि बाज़ार मां निकिरी वेंदियूं त मूंखे ॿुधायो त ग्रोवर खे ॿिज मिलंदो किथां हूअं त नकली सकली वाला 50% जर्मिनेशन वारो मिलियो हिनखे बि ख़रीफ़ जे मौसम में अहिड़े क़िस्म जो को इक़दाम खयो वियो आहे त उन जो को पैरेलल निज़ाम अच्छा हिकु तरफ़ अवां जो चवण हिकु तरफ़ जेको अवां जो चवण हिकु तरफ़ उहो बैन लॻायो पियो वञे ऐं ॿिए तरफ़ इहो बि मुतबादिल या जेके पंहिंजा इदारा आहिनि पंहिंजा सीड जा ॿिज पैदा करण जा जेके तहक़ीक़ाती इदारा आहिनि सिंध वटि या वफ़ाक़ जा जेके आहिनि उन्हनि वटि बि एतिरी सलाहियत कोन्हे का त हू मार्केट में ॿिज जेको आहे सो ॾेई सघे यकीननि उहो सॼो जेको मलबो आहे या सॼो जेको असरु आहे उहो ज़मींदार आबादगार ते ईंदो ऐं हुन वटि जेका आहे सा को मुतबादिल रस्तो ई न हूंदो ऐं ज़ाहिर आहे जॾहिं ॿिज ई मार्केट में न हूंदो मिलंदो ई कोन को त ज़ाहिर आहे पोखी टारगेट जेको आहे उहो कमाल साहब थोरी गुज़ारिश सम्झिजो ॾिसो ही पाण पिया ॻाल्हायूं ऐं हू पिया सीड जे बारे में फुटियुनि जी ॻाल्हि कनि जॾहिं फुटी जेका आहे सा सिंध में 70-80% लॻी चुकी आहे ठीकु आहे साईं ॿिज जो मसइलो को हफ़्तो पहिरीं शुरू कोन थियो आहे ॿिज जो हफ़्ते खे ॿिज जे मसइले खे इहो 1.5 साल थी वियो आउं कोन पियो चवां इहो सरकार रिकग्नाइज़ कयो आहे वफ़ाक़ी सरकार उन ते सूबा रिप्रेज़ेंट करे पंहिंजूं सयूं करे आया आहिनि जिते हुननि अलाउ कयो 50% जर्मिनेशन वारो ऐं पुटिन जे ॿिज जी ॻाल्हि थो करियां उते इहो चयो वियो त ॿिज ख़राबु थियो आहे ऐं तव्हां उते हुननि खे अलाउ कयो वियो त ॿिज महांगो बि विकिणो घटि जर्मिनेशन वारो कयो पर उते घटि में घटि इहो त अहसासु करणु खपंदो हो त यार हीउ जे ॿिज घटि आहे त अॻे साल ॿिज कीअं ईंदो ऐं अॻे साल असीं कहिड़े क़िस्म जो प्रोसेस इख़्तियार कयूं त उहो ॿिज थी सघे
फुटी लहण शुरू थी आहे 2020 में सेप्टेंबर ऐं अक्टूबर में सिंध खां। छो उन वक़्त खां वठी बिज जी कलेक्शन जे लाइ प्रोसेस क्रिएट न कयो वियो, छो त ककड़नि मां बिज त उन वक़्तु कलेक्शन जो कम त उन वक़्तु शुरू थींदो आहे न। सही। की तव्हां अप्रैल ऐं मई जून में उन शइ खे तव्हां कलेक्ट कंदो, छो न उन वक़्तु इन्हनि कंपनियुनि खे बावर करायो वियो त तव्हां को पाण वटि प्रोसेस क्रिएट करियो, असीं उहो चेक कंदासीं, रेगुलेट कंदासीं त तव्हां बिज जी प्रोक्योरमेंट, उन जी प्रोसेसिंग, उन जी पैकिंग ऐं उन जी जेका सप्लाई इंपोर्ट कंदो ताकि उहा शइ पैसा था वठनि, जेतिरो खपेनि तो ओतिरा पैसा था वठनि। रेट फिक्सेशन इज़ अनरेगुलेटेड। केरु इहो नथो फिक्स करे त बिज रुपए जो विकामजे या 500 जो विकामजे, ज़मीनदार वठे तो जेतिरा चवनि था, त पोइ इहो इंश्योर छो न पियो कयो वञे त इहो बिज जेको आहे सो प्रॉपर क्वालिटी जो एट अ प्रॉपर टाइम जेको आहे सो अवेलेबल हुजे। वॾी महिरबानी शाह साहब अवां जी क़ीमती वक़्तु तव्हां ॾिनो। नाज़रीन, अवां ॿुधो त फुटी जे फ़सुल जेको सिंध हुकूमत वफ़ाक़ ते इल्ज़ाम तराशी, इल्ज़ामबाज़ी, बयानबाज़ी जेका उहा करे पई त उन्हनि जे ना पॉलिसियुनि जे करे जेको आहे इहो सभु कुझु थियो आहे। यकीनन उन में वफ़ाक़ जो बि जेको आहे सो हथु हूंदो, क़सूरु हूंदो, जीअं त सीड सर्टिफिकेशन जी ॻाल्हि थी या उन सां गॾोगॾु ॿिया मामला जेके आहिनि उहे समूरा हूंदा, पर उन जे हवाले सां सिंध हुकूमत पंहिंजे ज़मीनदार जे लाइ, पंहिंजे आबादगार जे लाइ, हारी जे लाइ केतिरियूं फेवरेबल कंडीशन जेका आहे उहा मुहैया कई आहे। केतिरा सिंध जा जेके तहक़ीक़ाती इदारा आहिनि, कॉटन सीड आहे, उहे जेके आहिनि सर्टिफाइड सीड जेके आहिनि उहे मुहैया कया आहिनि सिंध जे आबादगारनि जे लाइ। उन सां गॾोगॾु ही 400 कंपनियुनि खां 400 खां वधीक जेके ॿिज जूं कंपनियुनि जिन ते बैन कयो वियो आहे, उन्हनि खे रोकण जे हवाले सां हिन वक़्तु ताईं सिंध हुकूमत, सिंध जे ज़राअत खाते कहिड़ा क़दम खयां आहिनि, इहे समूरा सुवाल आहिनि जेके वफ़ाक़ तरफ़ आङुरियूं खणण सां गॾोगॾु ख़ुदि सिंध हुकूमत जे ज़राअत खाते तरफ़ आङुरियूं जेके आहिनि उहे खजनि थियूं। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां वापसि अची कोशिशि कंदासीं त इन मामले ते अञा वधीक डिस्कस कयूं ऐं कंहिं प्रोग्रेसिव ज़मीनदार सां ॻाल्हि ॿोल कयूं। वठूं था नंढड़ी ब्रेक। ॿीहर भली कार नाज़रीन ॻाल्हि ॿोल कईसीं पिए फुटी जे हवाले सां, फुटी जी पोखी जे हवाले सां, ऐं हर साल ॾींहों ॾींहुं हर साल जेको आहे सो आहिस्ता आहिस्ता स्लो स्लो फुटी जी पोखी जेको टारगेट आहे उहो हासिलु न थी रहियो आहे। पोखी बि जेका आहे सा उहा हेक्टर्स में घटिजी रही आहे, जॾहिं त टारगेट जेको बेल्स जो आहे उहो बि घटिजी रहियो आहे। यकीनी तौर ते उन नतीजे तौर ते जेको आहे सो टेक्सटाइल जेका आहे उहा ॿाहिरियां जेको धाॻो आहे, कपिड़ो आहे या मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि उहे ॿाहिरियां जेके आहिनि उहे घुराई पियूं वञनि। ज़रई मुल्क में जिते काटन जेका आहे उहा कंहिं ज़माने में एक्सपोर्ट थींदी, ऐं हिन वक़्तु जेके जिनिंग फैक्ट्रीज़ आहिनि उहे पिणु जेके आहिनि बंदि थी रहियूं आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु जेका टेक्सटाइल जे हवाले इंडस्ट्री जे हवाले सां घुरिबल उन वटि जेके शयूं आहिनि उहे हद खां वधीक ॿाहिरियां घुरायूं पियूं वञनि। कहिड़ा सबब आहिनि उन ते पाण ॻाल्हि ॿोल कईसीं वक़्फ़े खां अॻु में, ऐं हाणे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असां सां ऐवान ज़राअत जा जनरल सेक्रेटरी प्रोग्रेसिव ज़मीनदार ज़ाहिद भुरगड़ी जेके आहिनि टेलीफोन लाइन ते आहिनि। ज़ाहिद साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ज़ाहिद साहब, कहिड़ा सबब सम्झो था असां हर साल फुटी जे हवाले सां जेके ॾींहों ॾींहुं जेको आहे टारगेट उहो घटिबो पियो वञे, ऐं हिन वक़्तु कुझु ॾींहं अॻु में जेको आहे सिंध ज़राअत वारे सूबाई वज़ीर जेको वफ़ाक़ खे समूरो जेको आहे सो कसूरवार ठहिरायो त जिन फैक्ट्री बंदि थियूं थियनि, काटन जी पैदावार जेका आहे सा उहा घटिबी पई वञे, पोखी घटिबी पई वञे, ऐं सॼो सारो ज़िम्मेवार वफ़ाक़ आहे। सिंध हुकूमत उन हवाले सां सम्झो था त का सिंध जे ज़मीनदारनि जे लाइ का बहितरी कई हुजे, ऐं जंहिं बुनियाद ते सूबाई वज़ीर जेको आहे सो इहो चवंदो हुजे त समूरो कसूर जेको आहे उहो वफ़ाक़ जो आहे, पर सिंध हुकूमत पंहिंजे ज़मीनदार जे लाइ, सिंध जे हारी जे लाइ ही जेके आहिनि से बहितरियूं कयूं आहिनि। हिकु इहो नंबर, ॿियो इहो ॿुधाइजो त कहिड़ा सबब आहिनि जो सिंध जो ज़मीनदार जेको आहे काटन तरफ़ न पियो वञे, ऐं उन जे मुतबादिल जेको आहे सो ॿिया फ़सुल करे पियो, ऐं काटन जेका आहे सा उहो टारगेट सालो साल घटि थींदो पियो वञे। सही, सभिनी खां पहिरीं आउं सिंध टीवी जो दोहराए थो आहियां, वेरी वेरी इंपॉर्टेंट मैटर जेको तव्हां कॉटन जेको आहे ही असांजी क्रॉप बैकबोन क्रॉप आहे, रीढ़ जी हॾी क्रॉप आहे। इन जो सर डाउनफॉल जो सबब छा हो? डाउनफॉल जो सबब इहो जो कॉटन जेका आहे उहा हली वई शुगर केन उनजी जाइ, कमांद उनजी जाइ वठी छॾी फुटी जी जाइ, ऐं उन जे करे जेको आहे तव्हां जेकॾहिं खानेवाल खां निकिरो ऐं तव्हां जेको आहे सो कोट सब्ज़र ताईं पहुचो, इहो इलाइक़ो काटन बेल जो इलाइक़ो कंहिं ज़माने में, हाणे इहो सॼो इलाइक़ो ॿई पासे कमांद थी वियो। मेन रीज़न सिर्फ़ु हिकिड़ो आहे
त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे सो सर्टिफाइड सीड ऐं रिसर्च सही इन ते कमु कोन कयो। छा थियो जेको माण्हुनि खे ॿिज मिलियो, बिल्कुलु ॿिज सही। में छा थियो जो अञा फुटी जो जेको चइनि 5 सालनि खां ज़मीनदार मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ थींदा त अञा फुटी जेका आहे सा थोरी मथे ई कोन थी अचे, अछी मखुन ते अचियो वञे, थ्रिप्स ते अचियो वञे, माना अञा काश्त जे पोखी जे 15 ॾींहंनि खां पोइ जेकॾहिं स्प्रे शुरू थी वञे बिल्कुलु त सही। ज़मीनदार त वीचारो जेको आहे सो रुली थो वञे हिन क्रॉप में। ॿी ॻाल्हि इहा हुई त हिन जे अंदरि छा हो जो सीड जेको ॿिज बुनियादी जेका शइ आहे, ॿिज त ॿिज जीअं पाण चवंदा आहियूं, बिल्कुलु सर। ॿिजनि खे पाण खे मिलियो कोन ॿिज जेको आहे सो सॼो 2 नंबर पे हलियो। गवर्नमेंट जी ॿिज जे पासे रिसर्च ते को कमु कोन पियो थियो, नओं ॿिज को तयारु कोन पियो थियो पाकिस्तान में। पुराणो ॿिज हो, उहो ॿिज जेको आहे सफ़ा बुधे ख़ारिज ॿिज हो। उन में छा थियो थिए, पहिरीं हिकिड़ो पेस्ट उन में तमामु घणी थ्रिप्स, अछी मख, उन खां पोइ जीअं ई बरसातूं थींदियूं पिक अची वेंदी। पिक जॾहिं सुंडी अची वई उन खां पोइ फुटी ख़तमु थी वेंदी। उनजो रिज़ल्ट छा थियो जो पोयनि जेकॾहिं तव्हां 4 सालनि जो रिज़ल्ट वठी ॾिसो त हर आबादगार तव्हांखे ॿुधाईंदोसीं असां 8-10 मण खां मथे फुटी जो एवरेज कोन आहे। 8-10 मण में माना माण्हुनि जो ख़र्च कोन पियो लथो, हर साल माण्हुनि फुटियुनि में पैसा टोड़िया पे, नुक़सान पे कयो। पर बहरहाल ही साल जेको आहे इहो हिकिड़ो उमेद ऐं हौसले जो साल आहे। हिन साल 17 लख एकड़ ते ऐवान ज़राअत सिंध जी जेका पंहिंजी असेसमेंट ऐं असांजी जेकी फिगर्स असां कंपाइल कया आहिनि उन जे मुताबिक़ 17 लख एकड़ ते हिन साल काश्त थिए पई। बाक़ी जेको तव्हां ॿिज जे लाइ चयो त ॿिज जे लाइ साईं जेतिरो वफ़ाक़ जवाबदार आहे, सूबाई वज़ीर साहब खे अर्ज़ु कंदुसि त तव्हां बि जवाबदार आहियो। छो जो सिंध सीड कारपोरेशन किथे आहे? सिंध सीड कारपोरेशन गवर्नमेंट ऑफ सिंध जो इदारो आहे। उन खे जेको आहे सो ॿिज जी रिसर्च करणु खपे। सकरन में कॉटन जो इदारो हो, अहिड़े नमूने सां पंहिंजा इदारा हर जॻह ते आहिनि सिंध सीड कारपोरेशन जा। असां त को ॿिज अञा ताईं तयारी कोन करे सघिया। टडो जाम एग्रीकल्चर यूनिवर्सिटी आहे, उहा जेका आहे सा हर साल दावा करे थी त असां नओं ॿिज ठाहियो आहे, पर उहो ॿिज को मार्केट में कोन थो अचे। जेकॾहिं तव्हां 50 मण जेकॾहिं ॿिज ठाहे छॾियो त इहो ज़रूरत कोन्हे, ज़रूरत खां 0.1% ॿिज तव्हां ॾियो पिया। ॿिज ते को बि सिंध गवर्नमेंट कमु कोन थी करे। ऐं साॻे तरीक़े सां जेका कॉटन रिसर्च काउंसिल आहे या जेकी बि इन्हनि जा इदारा आहिनि, रिसर्च काउंसिल, नेशनल रिसर्च काउंसिल आहे, किथे बि कॉटन ते कमु कोन पियो थिए। उन जे करे कॉटन पोइते रहिजी वई। पर हिन साल कुझु जेको आहे सो थोरी चवंदा आहिनि न अंग्रेज़ी में त लाइट इन द टनल, टनल जे आख़िरी में किथे लाइट थोरी ॾिसण में अचे पई। हिन साल चाहे जो पोएं साल खां कुझु बरसातुनि जो रुझान सिंध में तमामु घणो थी वियो आहे। ऐं बरसातुनि जे करे जेको लोअर सिंध जो जेको बेल्ट आहे, जिते लौंगी मिर्च ऐं हाइब्रिड मिर्च तमामु घणा थींदा, उते पोएं सालनि खां 2 सालनि खां ज़मीनदारनि खे तमामु घणो नुक़सान थिए पियो। छो जो जेको चिली मिर्च जो क्रॉप आहे इहो घणी बर्दाश्त, थोरी बरसाति वधी थी वञे इहो सड़ी थो वञे। इन जे अंदरि पोएं साल माण्हुनि खे तमामु घणो मिर्चनि में नुक़सान थियो आहे। हिन साल लोअर सिंध में मिर्चनि जी पोखी घटिजी वई आहे, तक़रीबन 2 लख एकड़ जे लॻभॻि। उन उहा जाइ सॼी वरिती आहे कॉटन। इन करे कॉटन हिन साल जेका आहे सा मुंहिंजे हिसाब सां ऐवान ज़राअत जे हिसाब सां 17 लख एकड़ ते आहे। मूंखे लॻे थो त हिन साल जेकॾहिं गवर्नमेंट अकुल कयो ऐं रेट 600 रुपया जेकॾहिं कॉटन जो हलियो, जेको इंटरनेशनल रेट आहे, उहे रेट जेकॾहिं पंहिंजे आबादगार खे ॾिननि त मां सम्झां थो त कॉटन वरी बि रिवाइव थी वेंदी हली। छो जो तव्हांखे आउं रिमाइंड कंदो हलां, सिंध टीवी जे जेके व्यूअर आहिनि उन्हनि खे रिमाइंड कंदो हलां थो त हिकिड़ो अहिड़ो टाइम हो असां 8.5 बिलियन $8.5 अरब जी कॉटन ऐं कॉटन रिलेटेड शयूं एक्सपोर्ट कंदा हुआसीं। अॼु पाण जेको आहे सो $2 अरब जो इम्पोर्ट कयूं पिया। काॾे 8 अरब पाण ॿाहिरि मोकिलींदासीं, हाणे 2 अरब त गवर्नमेंट जेका आहे त उनखे अॼु हिकिड़े डॉलर जी ज़रूरत आहे। कॉटन जी सरपरस्ती करणु खपे, सिंध गवर्नमेंट खे बि करणु खपे, वफ़ाक़ खे बि करणु खपे। ऐं जेकॾहिं 6000 रुपया रेट जेको असां खां वाइदो कयो आहे फ़ख्र इमाम साहब फेडरल मिनिस्टर, ऐवान ज़राअत जी वीडियो लिंक मीटिंग थी, उन में असां चयो 6000 जो रेट रखो। हुन चयो आउं कोशिशि कंदुसि इहो रेट रखाइण जी। जेकॾहिं इहो रेट रखिजी थो वञे त तव्हां ॾिसिजो त कॉटन जो वरी रिवाइवल थी वेंदो। जेको इहो क्रॉप वियो आहे उन जो रिवाइवल थी वेंदो। छो जो सिंध गवर्नमेंट जूं कुझु चङायूं आहिनि
जीअं कणिक जो रेट 2000 रखियो अथनि। हाणे अॻे साल तव्हां ॾिसिजो त कणिक जी हिन साल आहे प्रोडक्शन 40 लख टन ऐं उमेद थो कयां अॻे साल 60 लख टन थी वेंदी, छो जो गवर्नमेंट इनिशिएट ॾिनो आहे 14 खां 2600 रुपए जो आबादगार खे इनिशिएट ॾिनो आहे, उहो कणिक जे पोयां लॻंदो। अहिड़े नमूने सां कॉटन ते थोरो घणो तव्हांखे आबादगार खे इंसेंटिव ॾियणो पवंदो, छो जो ही एक्सपोर्ट आइटम आहे। सॼी कणिक फुटी जेका आहे उहा एक्सपोर्ट थिए थी, उन सां गॾु टेक्सटाइल एक्सपोर्ट थिए थो। आउं तव्हांखे ॿुधायां थो हिकिड़ो टाइम हूंदो सर त बांग्लादेश जी कॉटन रिलेटेड टेक्सटाइल जो एक्सपोर्ट जो फिगर हूंदो हो $2 बिलियन। सही। इंडिया के ज़माने में अॼु खां 12 साल 10 साल पहिरीं इंडिया हूंदो हो 4.5 बिलियन। पाकिस्तान अलहमदुलिल्लाह उन टाइम में 8.5 बिलियन जी शयूं एक्सपोर्ट कंदो। अॼु बांग्लादेश जेको आहे तव्हांखे जेकॾहिं ॿुधायां त तव्हांजे वातनि में आङुरी अची वेंदी त उहा कॉटन जो प्रोड्यूसर बि कोन्हे बांग्लादेश, पर हुनजी कॉटन ऐं टेक्सटाइल जी जेका एक्सपोर्ट आहे उहा $33 बिलियन आहे, $33 बिलियन आहे। सही। ऐं हुनजी इकोनॉमी तव्हांखां तमामु घणी मथे थी वञे। अहिड़े नमूने सां जेकॾहिं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जेकॾहिं ॿई गॾजनि जेसि ताईं एग्रीकल्चर हिन मुल्क में रिवाइव कोन थींदी। वॾी महिरबानी ज़ाहिद साहब अवांजी। यकीनन ही जेको आहे उहो पूरे मुल्क जो मुस्तक़बिल जो मसइलो आहे, पूरे मुल्क जे अवाम जो मुस्तक़बिल जो मसइलो आहे ऐं एतिरो ई संगीन मसइलो आहे जीअं हिन वक़्तु हिकु प्लेटफॉर्म ते हिन वबा जेका आहे कोरोना जी, उन वबा जे हवाले सां पूरो चारई सूबा जेके आहिनि पूरो मुल्क हिकु प्लेटफॉर्म ते आहे ऐं हिकिड़ो ई जेको इदारो NCOC जोड़े करे इन सॼे खे जेको आहे सो मॉनिटर कयो पियो वञे, उनखे ॾिठो पियो वञे, उन त सॼियूं पॉलिसियूं जेके आहिनि से जोड़ी पियूं वञनि। अहिड़े ई हिकु प्लेटफॉर्म जी ज़रूरत आहे हिन वक़्तु ज़राअत में। थोरो जो ॿियनि समूरनि खातनि में बि ईअं ज़रूरत आहे, पर ज़राअत जेका ॾींहों ॾींहुं ज़वाल पज़ीरी जो शिकार थींदी पई वञे। सिंध जो जेको ज़मींदार आहे, मुल्क जो जेको आबादगार आहे, उहो हिन पंहिंजे किर्त खां, हिन पंहिंजे कारोबार खां, हिन पंहिंजे ज़मींदारी खां छॾे हू मुतबादिल तरफ़ जेको आहे वेंदो वञे पियो थो। उन सां गॾोगॾु ॿारहाड़ी जो जेको हारी आहे, जेको मज़दूर आहे, लेबर आहे, उहो ॿारहाड़ी खे छॾे करे उहो शहर तरफ़ जेको आहे ईंदो पियो वञे। असांजो सॼो दारोमदार, असांजी जेका मुआशा जो दारोमदार आहे उहो असांजो आहे एग्रीकल्चर लाइव स्टॉक ते। ऐं ॿई जेके आहिनि उहे ईअं रहम करम ते, ओपन मार्केट ते, उन्हनि मिडिल मैननि ते, उन्हनि माफ़ियाउनि जे रहम करम ते शयूं जेके आहिनि उहे हलनि पियूं। ऐं असुलु जेको हारी आहे, जेको ज़मींदार आहे, जेको 6 महीना साल जेको आहे सो लोड़े उन फ़सुल खे मार्केट ताईं पहुचाए थो। मार्केट में चंद ॾींहंनि वारो जेको माण्हू आहे, जेको इन्वेस्ट करे थो, उहो हद खां वधीक कमाए थो ऐं 6 महीननि ताईं जेको पंहिंजो रत विलोड़े थो, जून जुलाई में कमु करे थो, डिसंबर जनवरी में जेको आहे लोड़े थो, उहो माण्हू जेको आहे उहो सॼे 6 महीननि में उनजी जो जॾहिं हिसाब किताब थिए थो त उहो चंद पैसा, चंद रुपया जेके आहिनि से उहे कमाइण ताईं रहिजे थो, कॾहिं कॾहिं नुक़सान में वञे थो। पर उहे 3, 5 ॾींहं, 8 ॾींहं, महीनो जेको आहे हिकिड़ो कारोबारी माण्हू जेको आहे उन में इन्वेस्ट करे थो ऐं उहो ॾींहों ॾींहुं, महीने महीने, साल साल ते उनजी जेका तरक़ी आहे उहा थींदी पई वञे। उनजी मुआशी हालतूं जेके आहिनि उहे तमामु बहितर थींदियूं पियूं वञनि। पर जेको ज़मींदार आहे, हारी आहे, उहो ॾींहों ॾींहुं कंगाल थींदो पियो वञे ऐं इहो समूरो जेके शयूं आहिनि इन पॉलिसी ते मुनसिर कनि थियूं। ऐं असां वटि पॉलिसी जेका एग्रीकल्चर जी आहे या हिकु प्लेटफॉर्म जेको आहे न हुअण करे इहे समूरियूं शयूं थियनि थियूं। सिंध हुकूमत वफ़ाक़ ते इल्ज़ाम लॻाए थी, वफ़ाक़ सिंध ते इल्ज़ाम लॻाए थी ऐं इहो सिलसिलो सालनि खां जेको आहे उहो जारी आहे। पर हाणे वक़्तु गुज़री चुको आहे, वक़्तु हलियो वियो आहे। जीअं बुर्गी साहब ॿुधायो, $8 बिलियन जी एक्सपोर्ट जेका काटन जी थींदी उहा हिन वक़्तु $2 अरब जेका आहे उहा इम्पोर्ट करे रहिया आहियूं असां। ऐं इहो सिर्फ़ु काटन कोन्हे, ॿियनि फसलुनि जी बि इहा हालत आहे। पटाटा जेके आहिनि उहे असां वटि वधीक थियनि था, पर चिप्स जेके आहिनि उहे ॿाहिरियां अचनि था। टमाटर असां वटि जेके आहिनि से उहे मार्केट खां अॻु में ई असां जेके आहिनि से अघु न हुजण जे करे उहे ज़मीन में खेड़े छॾियूं था, पर केचप जेको आहे उहो ॿाहिरियां अचे थो। हिन समूरनि ते जेको आहे सो तमामु संजीदगी सां सोचण जी ज़रूरत आहे। हुकुमराननि खे, उहे वफ़ाक़ी हुजनि या सूबे जा हुकुमरान हुजनि, उन तरफ़ सोचणो पवंदो। ॿी सूरत में हालतूं जेके आहिनि उहे कंट्रोल खां निकिरी वेंदियूं। फूड सिक्योरिटी जो मसइलो जेको आहे ईंदड़ ॾींहंनि में पैदा थी सघे थो। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान कमाल लाचारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई। ॿीहर भली कार नाज़रीन ॻाल्हि ॿोल कईसीं पे फुटी जे हवाले सां, फुटी जी पोखी जे हवाले सां
ऐं हर साल ॾींहों ॾींहुं हर साल जेको आहे सो आहिस्ता आहिस्ता स्लो स्लो फुटी जी पोखी जेको टारगेट आहे उहो हासिल न थी रहियो आहे। पोखी बि जेका आहे सा उहा हेक्टर्स में घटिजी रही आहे, जॾहिं त टारगेट जेको बेल्स जो आहे उहो बि घटिजी रहियो आहे। यकीनी तौर ते उन नतीजे तौर ते जेको आहे सो टेक्सटाइल जेका आहे उहा ॿाहिरियां जेको धाॻो आहे, कपिड़ो आहे या मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि उहे ॿाहिरियां जेके आहिनि घुराई पियूं वञनि। ज़रई मुल्क में जिते काटन जेका आहे उहा कंहिं ज़माने में एक्सपोर्ट थींदी ऐं हिन वक़्तु जेके जिनिंग फैक्ट्रीज़ आहिनि उहे पिणु जेके आहिनि बंदि थी रहियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेका टेक्सटाइल जे हवाले इंडस्ट्री जे हवाले सां घुरिबल उन वटि जेके शयूं आहिनि उहे हद खां वधीक ॿाहिरियां घुरायूं पियूं वञनि। कहिड़ा सबब आहिनि उन ते पाण ॻाल्हि ॿोल कईसीं वक़्फ़े खां अॻु में ऐं हाणे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन वक़्तु असां सां ऐवान ज़राअत जा जनरल सेक्रेटरी प्रोग्रेसिव ज़मींदार ज़ाहिद भुरगड़ी जेके आहिनि टेलीफोन लाइन ते आहिनि। ज़ाहिद साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ज़ाहिद साहब कहिड़ा सबब सम्झो था असां हर साल फुटी जे हवाले सां जेके ॾींहों ॾींहुं जेको आहे टारगेट उहो घटिबो पियो वञे ऐं हिन वक़्तु कुझु ॾींहं अॻु में जेको आहे सिंध ज़राअत वारे सूबाई वज़ीर जेको वफ़ाक़ खे समूरो जेको आहे सो कसूरवार ठहिरायो त जिन फैक्ट्री बंदि थियूं थियनि, काटन जी पैदावार जेका आहे सा उहा घटिबी पई वञे, पोखी घटिबी पई वञे ऐं सॼो सारो ज़िम्मेवार वफ़ाक़ आहे। सिंध हुकूमत उन हवाले सां सम्झो था त का सिंध जे ज़मींदारनि जे लाइ का बहितरी कई हुजे ऐं जंहिं बुनियाद ते सूबाई वज़ीर जेको आहे सो इहो चवंदो हुजे त समूरो कसूर जेको आहे उहो वफ़ाक़ जो आहे, पर सिंध हुकूमत पंहिंजे ज़मींदार जे लाइ, सिंध जे हारी जे लाइ ही जेके आहिनि से बहितरियूं कयूं आहिनि। हिकु इहो नंबर ॿियो इहो ॿुधाइजो त कहिड़ा सबब आहिनि जो सिंध जो ज़मींदार जेको आहे काटन तरफ़ न पियो वञे ऐं उन जे मुतबादिल जेको आहे सो ॿिया फ़सुल करे पियो ऐं काटन जेका आहे सा उहो टारगेट सालो साल घटि थींदो पियो वञे। साईं सभिनी खां पहिरीं आउं सिंध टीवी जो दोहराए थो आहियां, वेरी वेरी इंपॉर्टेंट मैटर जेको तव्हां कॉटन जेको आहे ही असांजी क्रॉप बैकबोन क्रॉप आहे, रीढ़ जी हॾी क्रॉप आहे। इन जो सर डाउनफॉल जो सबब छा हो? डाउनफॉल जो सबब इहो जो कॉटन जेका आहे उहा हली वई शुगर केन उनजी जाइ, कमांद उनजी जाइ वठी छॾी फुटी जी जाइ ऐं उन जे करे जेको आहे सो तव्हां जे करे खानेवाल खां निकिरो ऐं तव्हां जेको आहे सो कोट सब्ज़र ताईं पहुचो, इहो इलाइक़ो काटन बेल जो इलाइक़ो कंहिं ज़माने में। हाणे इहो सॼो इलाइक़ो ॿई पासे कमांद थी वियो। उनजो मेन रीज़न सिर्फ़ु हिकिड़ो आहे त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे सो सर्टिफाइड सीड ऐं रिसर्च इन ते कमु कोन कयो। छा थियो जेको माण्हुनि खे ॿिज मिलियो, ॿिज में छा थियो जो अञा फुटी जो जेको 4-5 सालनि खां ज़मींदार मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ थींदा त अञा फुटी जेका आहे सा थोरी मथे ई कोन थी अचे, अछी मखुन ते अचियो वञे, थ्रिप्स ते अचियो वञे, माना अञा काश्त जे पोखी जे 15 ॾींहंनि खां पोइ जेकॾहिं स्प्रे शुरू थी वञे त ज़मींदार त वीचारो जेको आहे सो रुली थो वञे हिन क्रॉप में। ॿी ॻाल्हि इहा हुई त हिन जे अंदरि छा हो जो सीड जेको ॿिज बुनियादी जेका शइ आहे, ॿिज त निज जीअं पाण चवंदा आहियूं, ॿिजनि खे पाण खे मिलियो कोन ॿिज जेको आहे सो सॼो 2 नंबर पे हलियो। गवर्नमेंट जी ॿिज जे पासे रिसर्च ते को कमु कोन पियो थियो, नओं ॿिज को तयारु कोन पियो थियो पाकिस्तान में। पुराणो ॿिज हो उहो ॿिज जेको आहे सो सफ़ा मुदे ख़ारिज ॿिज हो। उन में छा थियो थिए पहिरीं हिकिड़ो पेस्ट उन में तमामु घणी थ्रिप्स, अछी मख, उन खां पोइ जीअं ई बरसातूं थींदियूं पिक अची वेंदी, पिक जॾहिं सुंडी अची वई उन खां पोइ फुटी ख़तमु थी वेंदी। उनजो रिज़ल्ट छा थियो जो पोयनि जेकॾहिं तव्हां 4 सालनि जो रिज़ल्ट वठी ॾिसो त हर आबादगार तव्हांखे ॿुधाईंदोसीं असां 8-10 मण खां मथे फुटी जो एवरेज कोन आहे। 8-10 मण में माना माण्हुनि जो ख़र्च कोन पियो लथो, हर साल माण्हुनि फुटियुनि में पैसा टोड़िया पे, नुक़सान पे कयो। पर बहरहाल ही साल जेको आहे इहो हिकिड़ो उमेद ऐं हौसले जो साल आहे। हिन साल 17 लख एकड़ ते ऐवान ज़राअत सिंध जी जेका पंहिंजी असेसमेंट ऐं असांजी जेकी फिगर्स असां कंपाइल कया आहिनि उन जे मुताबिक़ 17 लख एकड़ ते हिन साल काश्त थिए पई। बाक़ी जेको तव्हां ॿिज जे लाइ चयो त ॿिज जे लाइ साईं जेतिरो वफ़ाक़ जवाबदार आहे, सूबाई वज़ीर साहब खे हवाले कंदुसि त तव्हां बि जवाबदार आहियो। छो जो सिंध सीड कारपोरेशन किथे आहे? सिंध सीड कारपोरेशन गवर्नमेंट ऑफ सिंध जो इदारो आहे। उन खे जेको आहे सो ॿिज जी रिसर्च करणु खपे। सकरन में कॉटन जो इदारो हो, अहिड़े नमूने सां पंहिंजा इदारा हर जॻह ते आहिनि सिंध सीड कारपोरेशन जा। असां त को ॿिज अञा ताईं तयारी कोन करे सघिया। टंडो जाम एग्रीकल्चर यूनिवर्सिटी आहे, उहा जेका आहे सा हर साल दावा करे थी त असां नओं ॿिज ठाहियो आहे, पर उहो ॿिज को मार्केट में कोन थो अचे। जेकॾहिं तव्हां 50 मण जेकॾहिं ॿिज ठाहे छॾियो त इहो ज़रूरत कोन्हे, ज़रूरत खां 0.1% ॿिज तव्हां ॾियो पिया। ॿिज ते को बि सिंध गवर्नमेंट कमु कोन थी करे ऐं साॻे तरीक़े सां
जेका कॉटन रिसर्च काउंसिल आहे या जेकी बि इन्हनि जा इदारा आहिनि रिसर्च काउंसिल नेशनल रिसर्च काउंसिल आहे किथे बि कॉटन ते कमु कोन पियो थिए उन जे करे कॉटन पोइ रहिजी वई पर हिन साल कुझु जेको आहे सो थोरी चवंदा आहिनि अंग्रेज़ी में लाइट इन द टनल सही टनल जे आख़िरी में किथे लाइट थोरी ॾिसण में अचे पई हिन साल चाहे जो पोइ साल खां कुझु बरसाति जो रुझान सिंध में तमामु घणो थी वियो आहे ऐं बरसाति जे करे जेको लोअर सिंध जो जेको बेल्ट आहे सही जिते लौंगी मिर्च ऐं हाइब्रिड मिर्च तमामु घणा थींदा उते पोइ सालनि खां 2 सालनि खां ज़मीनदारनि खे तमामु घणो नुक़सानु थिए पियो छो जो जेको चिली मिर्च जो क्रॉप आहे इहो घणी बर्दाश्त थोरी बरसाति वधी थी वञे इहो सड़ी थो वञे इन जे अंदरि पोइ साल माण्हुनि खे तमामु घणो मिर्चनि में नुक़सानु थियो आहे हिन साल लोअर सिंध में मिर्चनि जी पोखी घटिजी वई आहे तक़रीबन 2 लख एकड़ जे लॻभॻि उन उहा जाइ सॼी वरिती आहे कॉटन इन करे कॉटन हिन साल जेका आहे सा मुंहिंजे हिसाब सां एवान ज़रा जे हिसाब सां 17 लख एकड़ ते आहे मूंखे लॻे थो त हिन साल जेकॾहिं गवर्नमेंट अकुल कयो ऐं रेट 600 रुपया जेकॾहिं कॉटन जो हलियो जेको इंटरनेशनल रेट आहे उहे रेट जेकॾहिं पंहिंजे आबादगार खे ॾिननि त मां सम्झां थो त कॉटन वरी बि रिवाइव थी वेंदी हली छो जो तव्हांखे आउं रिमाइंड कंदो हलां सिंध टीवी जे जेके व्यूअर आहिनि उन्हनि खे रिमाइंड कंदो हलां थो त हिकिड़ो अहिड़ो टाइम हो असां 8.5 बिलियन $8.5 अरब जी कॉटन ऐं कॉटन रिलेटेड शयूं एक्सपोर्ट कंदा हुआसीं सही अॼु पाण जेको आहे सो $2 अरब जो इम्पोर्ट कयूं पिया काॾे 8 अरब पाण ॿाहिरि मोकिलींदासीं हाणे 2 अरब त गवर्नमेंट जेका आहे त उन खे अॼु हिकिड़े डॉलर जी ज़रूरत आहे कॉटन जी सरपरस्ती करणु खपे सिंध गवर्नमेंट खे बि करणु खपे वफ़ाक़ खे बि करणु खपे ऐं जेकॾहिं 6000 रुपया रेट जेको असां खां वाइदो कयो आहे फ़ख्र इमाम साहब फेडरल मिनिस्टर एवान ज़राअत जी वीडियो लिंक मीटिंग थी उन में असां चयो 6000 जो रेट रखो हुन चयो आउं कोशिशि कंदुसि इहो रेट रखाइण जी जेकॾहिं इहो रेट रखिजी थो वञे त तव्हां ॾिसिजो त कॉटन जो वरी रिवाइवल थी वेंदो जेको इहो क्रॉप वियो आहे उन जो रिवाइवल थी वेंदो छो जो सिंध गवर्नमेंट जूं कुझु चङायूं आहिनि जीअं कणक जो रेट 2000 रखियो अथनि हाणे अॻे साल तव्हां ॾिसिजो त कणक जी हिन साल आहे प्रोडक्शन 40 लख टन ऐं उमेद थो कयां अॻे साल 60 लख टन थी वेंदी छो जो गवर्नमेंट इनिशिएट ॾिनो आहे 14 सां 2600 रुपए जो आबादगार खे इनिशिएट ॾिनो आहे उहो कणक जे पोयां लॻंदो अहिड़े नमूने सां कॉटन ते थोरो घणो तव्हांखे आबादगार खे इंसेंटिव ॾियणो पवंदो छो जो ही एक्सपोर्ट आइटम आहे सॼी कणक फुटी जेका आहे उहा एक्सपोर्ट थिए थी उन सां गॾु टेक्सटाइल एक्सपोर्ट थिए थो आउं तव्हांखे ॿुधायां थो त हिकिड़ो टाइम हूंदो सर त बांग्लादेश जी कॉटन रिलेटेड टेक्सटाइल जो एक्सपोर्ट जो फिगर हूंदो हो $2 बिलियन सही इंडिया के ज़माने में अॼु खां 12 साल 10 साल पहिरीं इंडिया हूंदो हो 4.5 बिलियन पाकिस्तान अलहमदुल्ला उन टाइम में 8.5 बिलियन जी शयूं एक्सपोर्ट कंदो अॼु बांग्लादेश जेको आहे तव्हांखे जेकॾहिं ॿुधायां त तव्हांजे वातनि में आङुरी अची वेंदी हली त उहा कॉटन जो प्रोड्यूसर बि कोन्हे बांग्लादेश पर हुनजी कॉटन ऐं टेक्सटाइल जी जेका एक्सपोर्ट आहे उहा $33 बिलियन आहे $33 बिलियन आहे सही ऐं हुनजी इकोनॉमी तव्हांखां तमामु घणी मथे थी वञे अहिड़े नमूने सां जेकॾहिं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जेकॾहिं ॿई गॾिजनि जेसि ताईं एग्रीकल्चर हिन मुल्क में रिवाइव कोन थींदी ही मुल्क कॾहिं बि कर्ज़नि मां ऐं मुश्किलातनि मां IMF मां इन मां कॾहिं बि अच्छा ज़ाहिद साहब सम्झो था अवां त हिकु जीअं अवां अणतस्दीक थियल ॿिज जो जेका मयार जी ज़िक्र कयो ऐं निज ॿिज जी दस्तियाबी उहा जेका वक़्तु सिर न पई थी सघे इन दौरान ई गुज़िरियल ॾींहंनि में अवां जे साम्हूं हिकिड़ी ख़बर गुज़री हूंदी जेकी 400 खां वधीक ॿिज कंपनियुनि खे बैन कयो वियो आहे जेके उन घुर्बल क्वालिटी ते या घुर्बल उन ते जेको मयार हुयो उन ते न पिया जेके पूरा लहनि जंहिंजे करे उन ते बैन कयो वियो सम्झो था त 400 जेके कंपनियूं आहिनि 400 ॿिज कंपनियूं जेके उनखे बैन कयो वियो आहे उहे केतिरे अरसे खां वठी इन मार्केट में कमु कंदियूं हूंदियूं ऐं हींअर कहिड़ी पक आहे त उहे कंपनियूं जेके आहिनि उहे मार्केट में मौजूदु न हूंदियूं असां वटि वॾो मसइलो जेको आहे उन्हनि सॼिनि शयुनि खे जेको आहे सो रेगुलर करणु उन्हनि खे चेक बैलेंस करण जो आहे हिकु तरफ़ असां वटि ॿिज मौजूदु कोन्हे ॿिए तरफ़ असां वटि उहे नाक़िस ऐं उहे जेके आहिनि से गैर मयारी ॿिज आहिनि जंहिंजे करे इहो समूरो थिए थो असांजी हुकूमत सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ हिक ॿिए ते जेके आहिनि इल्ज़ामबाज़ियूं करे ऐं असुल मसइले तरफ़ अचनि कोन थियूं त ॿिज मार्केट में असुल तस्दीक थियल ॿिज जेको आहे उहो मार्केट में मौजूदु हुजे जंहिंसां ज़मीनदार ख़रीद करे सघे
400 कंपनियूं बैन ऐं मुतबादिल तौर ते ॿिज बि फ़राहम न कयो वेंदो, पोइ सम्झो था त असां बहितरी तरफ़ कीअं वेंदासीं? साईं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं 400 कंपनियुनि जी लाशारी साहिब तव्हां अॼु लिस्ट खणी ॾिसो, इहे 400 कंपनियूं रहीम यार ख़ान ऐं मुल्तान जूं आहिनि। सही, सभु रहीम यार ख़ान ऐं मुल्तान जूं आहिनि। पर जेकॾहिं तव्हां वटि हिन वक़्तु मार्केट में 5700 खां मथे कंपनियूं आहिनि, 400 कंपनियूं तव्हां जेके कयूं आहिनि, इहा त का शइ ई कोन्हे, हीअ डाटे में लूण जे बराबरि आहे। जेकॾहिं तव्हां हिन जी सही स्क्रूटिनी कयो ऐं सही तरीक़े सां छंड कयो, 2000 3000 कंपनियूं जेके आहिनि ते बैन थी वेंदियूं। छो जो हिकिड़ो मैकेनिज़म कोन्हे, मैकेनिज़म इहो कोन्हे त जेको माण्हू घरां कावड़िजे थो उहो ककड़ा कंहिं बि कॉटन फैक्ट्री खां वठी ऐं पंहिंजी पैकिंग करे ऐं मार्केट में विकिणणु शुरू थो थी वञे। माना हिते रजिस्ट्रेशन आहे या सर्टिफिकेशन, माना जेके तस्दीक शुदा ॿिज जो जेको हिकिड़ो हूंदो, पहिरीं हिकिड़ी सर्टिफाइड एजेंसी आहे फेडरल गवर्नमेंट जी, उन जो हर ककड़े हर ॿिज जे मथां टैग लॻल हूंदो। सही, बिल्कुलु टैग तव्हां ॾिसी ऐं उन में ॾिसी सघो था कि सर्टिफाइड ॿिज आहे पहिरीं। हाणे कुझु टाइम खां जेको आहे त को टैग जो सिस्टम कोन्हे, कुझु कोन्हे ऐं सफ़ा लूज़ अरेंजमेंट आहे। जेको दिलि में अचे पियो उहो जेको आहे सो पंहिंजो ॿिज विकिणे पियो ऐं माना का बि रिस्ट्रिक्शन क्वालिटी जी जेका आहे न, क्वालिटी चेकिंग का थिए कोन पई। उन जे करे जेको आहे सो हिन क्राफ्ट खे वॾो धकु लॻो आहे। सही मां तव्हांखे ॿुधायां त हिन साल जेको आहे सो शुरू में माण्हुनि जेके जिन्हनि माण्हुनि आगाती फुटी पोखी फेब्रुअरी में ऐं मार्च जे पहिरें हफ़्ते में जर्मिनेशन जो लेवल सिर्फ़ु 20% हो। अच्छा, सही। माना जेकॾहिं हू पोखीनि पिया त 20% फुटी जी जर्मिनेशन थिए पई, बाक़ी जर्मिनेशन कोन पई थी। हाणे छा आहे जो कंहिंखे वञी जॾियूं कंहिंखे छा कयूं, ॾिसो गवर्नमेंट अर्ली अमेंडमेंट खां पोइ सिंध गवर्नमेंट ख़ुदि मुख्तियार आहे। सिंध गवर्नमेंट खे खपे पंहिंजे एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे फाल करे ऐं जेको बि ॿिज मार्केट में विकामे पियो उनजी सैंपलिंग करे। हर दुकान तां तव्हां सैंपल खणी ऐं सैंपलिंग कयो। ही जेके उन खां पोइ जेकी कंपनियूं आहिनि उनखे सिंध में तव्हां कारोबार करणु ॾियो, जेके गैर मयारी कंपनियूं उन्हनि खे सिंध में कारोबार न करणु ॾियो। तव्हांजो हेॾो वॾो डिपार्टमेंट आहे एग्रीकल्चर जो, उहो छा पियो करे, छो नथो सैंपलिंग करे? तव्हां हर दुकान ते वञो, वॾा वॾा शहर आहिनि, हैदराबाद आहे, मीरपुर ख़ास आहे, मटियारी आहे, टंडो अलायार आहे, बदीन आहे, नवाबशाह आहे, खैरपुर आहे। उन्हनि में वॾनि शहरनि में हिननि जा पूरी टीम निकिरणु खपे। हर दुकान ते जिते ॿिज विकामे पियो उनजी सैंपलिंग कनि, सैंपलिंग करे उनजी लेबोरेटरी टेस्ट कराइनि ऐं ॾिसनि जो जर्मिनेशन लेवल छा आहे। उन खां पोइ जेके सही आहिनि उनखे कारोबार करणु ॾियनि, ॿियनि खे कारोबार करणु न ॾियनि। हर को माण्हू छो पंहिंजो ॿिज रखे? ज़ाहिर साहब, अवां जीअं ज़िक्र कयो पिया त उहे वॾा कारोबार वारा, वॾनि दुकाननि वारा जेके आहिनि उन्हनि जा हथ बि वरी वॾा आहिनि। गुज़िरियल साल जी शायदि अवां सां बि हिकु दफ़ो ज़िक्र थियो, इन ते डिस्कस थी त पंहिंजो ज़रई तौसी खाते जो हिकिड़ो ऑफिसर जॾहिं उते उन कंपनी उन दुकानदार वटि वियो पंहिंजे चकास करण जे हवाले सां, पेस्टिसाइड ऐं ॿिज जे हवाले सां, त उल्टो हुनखे उते उन यरगमाल करे उनखे वाड़े बंदि करे छॾियो ऐं तशदुद ताईं ॻाल्हि पहुती। ऐं उनखां पोइ जॾहिं ॻाल्हि मथे ताईं पहुती ऐं उन रहंदो उन डीलर ख़िलाफ़ु कार्रवाई करण जे बजाए उन ऑफिसर ख़िलाफ़ु कार्रवाई थी वई ऐं उनजी नौकिरी जेका आहे उहा चट पई थिए। अहिड़ियूं हालतूं आहिनि त सम्झो था त केरु जेको आहे सो उन्हनि वॾनि दुकाननि ते जेको आहे सो वञी छापा हणंदो, वॾनि दुकाननि ते वञी जेको आहे सो उन्हनि खां लाइसन उन्हनि खां पुछंदो या उन्हनि खां इहो पुछंदो। सो अहिड़ी हालत असां वटि रही आहे माज़ी में। सो हिन वक़्तु केरु अहिड़ो जेको आहे सो हिमत करे ऐं इहो सभु कुझु करे वठंदो? मां तव्हांजी ॻाल्हि सां 100% एग्री कयां थो। इहे माशरती पाण खे प्रॉब्लम्स आहिनि ऐं इहे जेके मसइला पॉलिटिकल एफिलिएशन इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, इहे सॼियूं। पर छा हिकिड़े पासे मुल्क जो स्टेक आहे, मुल्क दाव ते लॻल आहे। तव्हां हिकिड़ी शइ जेका आहे 8 बिलियन जी एक्सपोर्ट कंदा हुआ, अॼु 2 बिलियन जी इंपोर्ट कयो पिया। हिकिड़े पासे तव्हांजो मुल्क आहे, ॿिए पासे नंढी तव्हांजी नंढी मसलियत आहे। ॾिसो, हिकिड़े दफ़ा तव्हांखे मस्जिद खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। तव्हांखे मां नंढिड़ो मिसाल थो ॾियां त नारा केनाल जे अंदरि घणे भाङे वाटर कोर्स टुटल आहे, तव्हांखे सॼी ख़बर आहे। जॾहिं मंसूर मेमण आयो, वॾे वॾे MLA MPA सेनेटर पॉलिटिशियन सभिनी जा वाटर कोर्स ठही विया। पोइ अंग्रेज में चवंदा आहिनि वेर इज अ बिल देयर इज अ वे। जॾहिं को ईमानदार माण्हू अचे थो पोइ उहो उन्हनि ॻाल्हियुनि जी परवाह कोन थो करे ऐं उनखे वोट मिले थी ऐं गवर्नमेंट उनखे सपोर्ट करे थी। आउं सम्झां थो त हीउ तमामु सीरियस मसइलो आहे, सिंधी माण्हुनि जे जियापे जो मसइलो आहे ऐं पाकिस्तान जे जियापे जो मसइलो आहे। छो जो पाकिस्तान जेको आहे
उन जो कॉटन जो किराब पाकिस्तान जो जियापो आहे ऐं सम्झां थो मसीदियत खां ॿाहिरि निकिरी हिकिड़ी कार्रवाई थियणु खपे ऐं उन में जेको आहे सो कंहिं बि पॉलिटिकल एफिलिएशन खे नज़रअंदाज करे सिंध गवर्नमेंट खे अहिड़ी टीमूं हाई पावर टीमूं तश्कील ॾियणु खपनि जिन्हनि खे मिनिस्टर जो ऐं CM जो मैंडेट हासिल हुजे त उहो जिते चाहे उते कार्रवाई कनि जेसिताईं ॾिसो अंग्रेजी में तव्हां चवंदा आहिनि आयरन हैंड या लोही हथ सां जेसिताईं इहे शयूं कोन हैंडल थींदियूं तेसिताईं कुझु कोन थींदो। ही सिंध जे मुस्तक़बिल जो पाकिस्तान जे मुस्तक़बिल वॾी जो सुवाल आहे। वॾी महिरबानी ज़ाहिद साहब अवां जी यकीनन ही जेको आहे उहो पूरे मुल्क जो मुस्तक़बिल जो मसइलो आहे, पूरे मुल्क जे अवाम जो मुस्तक़बिल जो मसइलो आहे ऐं एतिरो ई संगीन मसइलो आहे जीअं हिन वक़्तु हिकु प्लेटफॉर्म ते हिन वबा जेका आहे कोरोना जी उन वबा जे हवाले सां पूरो चारई सूबा जेके आहिनि पूरो मुल्क हिकु प्लेटफॉर्म ते आहे ऐं हिकिड़ो ई जेको इदारो NCOC जोड़े करे इन सॼे खे जेको आहे सो मॉनिटर कयो पियो वञे, उनखे ॾिठो पियो वञे, उन तहत सॼियूं पॉलिसियूं जेके आहिनि से जोड़ियूं पियूं वञनि। अहिड़े ई हिकु प्लेटफॉर्म जी ज़रूरत आहे हिन वक़्तु ज़राअत में, थोरो जो ॿियनि समूरनि खातनि में बि ईअं ज़रूरत आहे, पर ज़राअत जेका ॾींहों ॾींहुं ज़वाल पज़ीरी जो शिकार थींदी पई वञे। सिंध जो जेको ज़मींदार आहे, मुल्क जो जेको आबादगार आहे, उहो हिन पंहिंजे किर्त खां, हिन पंहिंजे कारोबार खां, हिन पंहिंजे ज़मींदारी खां छॾे हू मुतबादिल तरफ़ जेको आहे वेंदो वञे पियो थो। उन सां गॾोगॾु ॿारहाड़ी जो जेको हारी आहे, जेको मज़दूर आहे, लेबर आहे, उहो ॿारहाड़ी खे छॾे करे उहो शहर तरफ़ जेको आहे ईंदो पियो वञे। असांजो सॼो दारोमदार, असांजी जेका मुआशियात जो दारोमदार आहे उहो असांजो आहे एग्रीकल्चर लाइव स्टॉक ते, ऐं ॿई जेके आहिनि उहे ईअं रहम करम ते, ओपन मार्केट ते, उन्हनि मिडिल मैननि ते, उन्हनि माफ़ियाउनि जे रहम करम ते शयूं जेके आहिनि उहे हलनि पियूं ऐं असुलु जेको हारी आहे, जेको ज़मींदार आहे, जेको 6 महीना साल जेको आहे सो लोड़े उन फसुल खे मार्केट ताईं पहुचाए थो। मार्केट में चंद ॾींहंनि वारो जेको माण्हू आहे जेको इन्वेस्ट करे थो उहो हद खां वधीक कमाए थो ऐं 6 महीननि ताईं जेको पंहिंजो रत विलोड़े थो, जून जुलाई में कमु करे थो, डिसंबर जनवरी में जेको आहे लोड़े थो, उहो माण्हू जेको आहे उहो सॼे 6 महीननि में उनजी जो जॾहिं हिसाब किताब थिए थो त उहो चंद पैसा, चंद रुपया जेके आहिनि से उहे कमाइण ताईं रहिजे थो, कॾहिं कॾहिं नुक़सान में वञे थो। पर उहे 3-5 ॾींहं 8 ॾींहं महीनो जेको आहे हिकिड़ो कारोबारी माण्हू जेको आहे उन में इन्वेस्ट करे थो ऐं उहो ॾींहों ॾींहुं, महीने महीने, साल साल ते उनजी जेका तरक़ी आहे उहा थींदी पई वञे, उनजी मुआशी हालतूं जेके आहिनि उहे तमामु बहितर थींदियूं पियूं वञनि। पर जेको ज़मींदार आहे, हारी आहे, उहो ॾींहों ॾींहुं कंगाल थींदो पियो वञे ऐं इहो समूरो जेकी शयूं आहिनि इन पॉलिसी ते मुनसिर कनि थियूं ऐं असां वटि पॉलिसी जेका एग्रीकल्चर जी आहे या हिकु प्लेटफॉर्म जेको आहे न हुअण करे इहे समूरियूं शयूं थियनि थियूं। सिंध हुकूमत वफ़ाक़ ते इल्ज़ाम लॻाए थी, वफ़ाक़ सिंध ते इल्ज़ाम लॻाए थी ऐं इहो सिलसिलो सालनि खां जेको आहे उहो जारी आहे। पर हाणे वक़्तु गुज़री चुको आहे, वक़्तु हलियो वियो आहे। जीअं बुर्गी साहब ॿुधायो, $8 बिलियन जी एक्सपोर्ट जेका काटन जी थींदी उहा हिन वक़्तु $2 अरब जेका आहे उहा इम्पोर्ट करे रहिया आहियूं असां। ऐं इहो सिर्फ़ु काटन कोन्हे, ॿियनि फसलुनि जी बि इहा हालत आहे। पटाटा जेके आहिनि उहे असां वटि वधीक थियनि था, पर चिप्स जेके आहिनि उहे ॿाहिरियां अचनि था। टमाटर असां वटि जेके आहिनि से उहे मार्केट खां अॻु में ई असां जेके आहिनि से अघु न हुजण जे करे उहे ज़मीन में खेड़े छॾियूं था, पर केचप जेको आहे उहो ॿाहिरियां अचे थो। हिन समूरनि ते जेको आहे सो तमामु संजीदगी सां सोचण जी ज़रूरत आहे। हुकुमराननि खे, उहे वफ़ाक़ी हुजनि या सूबे जा हुकुमरान हुजनि, उन तरफ़ सोचणो पवंदो। ॿी सूरत में हालतूं जेके आहिनि उहे कंट्रोल खां निकिरी वेंदियूं। फूड सिक्योरिटी जो मसइलो जेको आहे ईंदड़ ॾींहंनि में पैदा थी सघे थो। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान कमाल लाचारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।